अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो गुलशेर अगड़ आहे। अॼु मुंहिंजो मौज़ू आहे इस्लामियात में मौज़ू हूंदो क़ुरान। क़ुरान जे हवाले सां कुझु इंतिहाई अहम MCQs आहिनि जेके अव्हां सां वंडणा आहिनि। अचो त उहे MCQs ॾिसूं। पहिरें नंबर ते आहे, व्हाट इज़ द मीनिंग ऑफ द वर्ड क़ुरान। लफ़्ज़ क़ुरान जी माना छा आहे? उनजी माना आहे दैट विच इज़ रीड, उहो जेको पढ़ियो वञे। वेयर वॉज द क़ुरान रिवेल्ड फर्स्ट, पहिरियां क़ुरान शरीफ़ किथे नाज़िल थियो? केव हिरा इन मक्का, गारे हिरा जेका मक्का जे वेझो आहे। पहिरियों क़ुरान शरीफ़ जूं आयतूं उन गार में लथियूं। टे नंबर ते आहे, ऑन विच नाइट वॉज द फर्स्ट क़ुरान रिवेल्ड, उहा कहिड़ी राति हुई जंहिंमें पहिरियां क़ुरान नाज़िल थियो? उनजो जवाबु आहे लैलतुल क़द्र। इहा बि हिकु आम राति ई हुई, पर जॾहिं इन में क़ुरान पाक नाज़िल थियो त इहा ख़ासि राति थी वई ऐं उन ते नालो पइजी वियो लैलतुल क़द्र। चौथे नंबर ते आहे, थ्रो हुम वॉज द क़ुरान रिवेल्ड, किन जे ज़रिए क़ुरान शरीफ़ नाज़िल थियो? इहो त पाण सभिनी खे ख़बर आहे, थ्रो एंजिल जिब्राइल, हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम जे ज़रिए क़ुरान पाक नाज़िल थियो। हू टुक द रेस्पॉन्सिबिलिटी ऑफ कीपिंग द क़ुरान सेफ, क़ुरान शरीफ़ खे महफ़ूज़ रखण जी ज़िम्मेवारी कंहिं कई? अल्लाह हिमसेल्फ, ख़ुदा पाणी क़ुरान शरीफ़ खे महफ़ूज़ रखण जी ज़िम्मेवारी खईं। तॾहिं क़यामत ताईं क़ुरान शरीफ़ महफ़ूज़ रहंदो, हिन में का बि तब्दीली न थींदी। छहें नंबर ते आहे, विच इज़ द बुक विच इज़ रीड मोस्ट, उहो कहिड़ो किताबु आहे जेको सभ खां वधीक पढ़ियो वञे थो? द क़ुरान शरीफ़ वाहिद किताबु आहे हीअं दुनिया में जेको सभ खां वधीक पढ़ियो वञे थो। व्हाट इज़ द टॉपिक ऑफ द क़ुरान शरीफ़ जो टॉपिक केरु आहे? क़ुरान शरीफ़ मुखातिब कंहिंसां आहे? त उनजो जवाबु आहे मेन, क़ुरान शरीफ़ इंसान ज़ात सां मुखातिब आहे। अठें नंबर ते आहे, व्हाट आर द अदर नेम्स ऑफ द क़ुरान अकॉर्डिंग टू द क़ुरान इटसेल्फ, क़ुरान मूजिब क़ुरान जा ॿिया नाला कहिड़ा आहिनि? ॿिया नाला आहिनि अल फ़ुरक़ान, अल किताब, अल ज़िकिर, अल नूर, अल हुदा। 9 नंबर ते आहे, हाउ मेनी मकी सूरास आर देयर इन द क़ुरान। हीअ ऐं जे हेठां जेको दोहो नंबर सुवाल आहे, इंतिहाई ॿई अहम आहिनि। हिननि मां टेस्टनि में सुवाल ई ईंदा रहिया आहिनि ॿई। त क़ुरान शरीफ़ में मकी सूरतूं घणियूं आहिनि? उनजो जवाबु आहे 86 सूरतूं। ऐं हेठां जो आहे त हाउ मेनी मदनी सूरत आर देयर इन द क़ुरान, मदनी सूरतूं घणियूं आहिनि? उनजो जवाबु आहे 28 सूरतूं। 11 नंबर ते आहे, हाउ मेनी टाइम्स द वर्ड अल्लाह इज़ रिपीटेड इन द क़ुरान, घणी दफ़ा क़ुरान शरीफ़ में लफ़्ज़ अल्लाह दोहरायो वियो आहे? इन जो जवाबु आहे 2698 दफ़ा लफ़्ज़ अल्लाह क़ुरान पाक में दोहरायो वियो आहे।